अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर वारा मुराद खे झुकाइण जी कोशिश कंदा ऐं हू मुराद जे अॻियां इहो फ़ैसिलो कंदा त तूं गुलपरी असांजे हवाले कर त पोइ असां तुंहिंजो पोड़ो तुंहिंजे हवाले करे सघूं था त इन पोड़े जो तोखे लाश मिलंदो। मुराद चवंदो त अगरि तव्हां हिन पोड़े खे नुक़सानु पहुचायो त मां बि तव्हांजे घर खे दोज़ख बणाए छॾींदुसि, इहो बि तव्हां साम्हूं जो वाइदो आहे। मुराद चवंदो त गुलपरी मां कॾहिं बि तव्हांजे ज़ालिमनि जे न ॾींदुसि, जो अगरि मूं हुनजे खे तव्हांजे हवाले कई त पोइ तव्हां हुन मथां ॾाढ कंदव ऐं उन मथां ज़ुल्म कंदव। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदव त सोडल घणे खां घणो परेशान हूंदो, हू मुराद जे अॻियां कुझु बि न ॻाल्हाईंदो। जो मुराद जे अॻियां कुझु ॻाल्हाईंदो त मुराद हुनजी घणे खां घणी बेइज़ती कंदी, उन जे करे हू उफ़ो बि न ॻाल्हाईंदो। ऐं सोडल जी फैमिली घणो परेशान हूंदी त आलम हाणे कीअं वापसि अची सघे थो। जेसीं ताईं मुराद ज़िद तां नथो लहे जेसीं ताईं आलम हिन घर में न ईंदो। सोडल चवंदो त बाबा साईं सोट गुलपरी कॾहिं बि दुश्मननि जे हवाले न कंदो ऐं हाणे चाचा आलम जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन घर में लाश ईंदो। ही का अहिड़ी वाटी न आहे। चाचा खे त ख़बर आहे हेॾी दुश्मनी लॻी पई आहे, पोइ बि लापरवाही करे वेठो। हाणे उनखे कहिड़े तरीक़े सां आज़ादु कराइजे। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मंसूर रेज़न वारनि ॾे वेंदो, उन्हनि खे चवंदो त तव्हां हाणे फ़ैसिलो करायो। रेज़न चवंदो त जेसीं ताईं हू फ़ैसिलो न कराईंदा तेसीं ताईं असां बि न कराईंदासीं। जैसे मंसूर चवंदो हुननि खे मां मञाए वठी ईंदुसि फ़ैसिले लाइ, रुॻो तव्हां हिकु चकर राज़ी थियो ऐं मुंहिंजे फ़ैसिले ते ज़रूरु अचिजो। इन फ़ैसिले में मां ॿिन्ही दुनियाउनि सां इंसाफ़ कंदुसि, अगरि तव्हां खां सां इंसाफ़ न थिए त तव्हां फ़ैसिले मां उथी भले हलिया अचिजो। रेज़न चवंदो त मंसूर असां तुंहिंजी ॻाल्हि मथां इतबार ज़रूरु कंदासीं ऐं फ़ैसिले ते ज़रूरु ईंदासीं। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मंसूर मुराद खे हिकु चकर घुराईंदो, उन खे चवंदो त हाणे फ़ैसिले खां सवाइ ॿी का बि हल न आहे। इन करे मूं रेज़न खे राज़ी करे वरितो आहे, तूं बि हाणे राज़ी कर थी त फ़ैसिलो करायूं, छो जो मां इहो नथो चाहियां त हिते घर जा घर बर्बाद थियनि, हिते वेरान थियनि ऐं हिते असांजी सिंधी क़ौम तबाह थिए। उन करे मां नथो चाहियां त असांजी सिंधी क़ौम तबाह थिए ऐं सिंधी माण्हू मरनि। इन करे असांजो भलो इन में त असां फ़ैसिलो करायूं ऐं ठाह पाण में करायूं। मुराद चवंदो त तूं मूंखे जॾहिं बि टाइम ॾींदे त मां तव्हांजे चवण ते ज़रूरु फ़ैसिले ते हलियो ईंदुसि। मां तव्हांखे जे फ़ैसिले खे कॾहिं बि पुट भरी न ॾींदुसि। जेॾी महिल बि तव्हां फ़ैसिले जो टाइम रखंदो ओॾी महिल मां हलियो ईंदुसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त अम्मा सां मंसूर खे सम्झाईंदो त तूं हाणे फ़ैसिला भले कर, पर हाल फ़ैसिला पंहिंजे हक़नि ते कजां ऐं ॿिन्हिनि सां इंसाफ़ थिए। तूं शाहनवाज़ वांगुरु फ़ैसिलो कॾहिं बि न कजां, छो जो हू ज़ालिम इंसान आहे ऐं तूं पंहिंजी सची दिलि सां फ़ैसिलो कराइजां, जीअं हू पाण में ॿई फ़ैसिले में मुतमिन थी वञनि ऐं पाण में राज़ी थी वञनि। ऐं ॿिए पासे गुलपरी हाणे घणे खां घणो परेशान हूंदो, छो जो उन्हनि खे इहा ख़बर पइजी चुकी आहे त आलम अगवा थी चुको आहे ऐं उन्हनि खे बि रेज़न वारनि अगवा कयो। ऐं पोइ मुराद अची उनखे सम्झाईंदो त मां तोखे उन्हनि लालमनि जे घर में कॾहिं बि न मोकिलींदुसि, तूं परेशान न थी, मां तोखे उन्हनि जो हथ कॾहिं बि न ॾींदुसि, न ई वरी तोखे उन्हनि जे हवाले कंदुसि, छो जो अगरि मूं तोखे उन्हनि जे हवाले कयो त हू ज़ालिम तो मथां तजदीद कंदा, यानी तो मथां ज़ुल्म कंदा। ऐं ॿिए पासे कमदार मोलू हल जाइ ते ख़बर हलाए छॾींदो त छोरी कूंज खे मुराद वारनि अगवा कयो ऐं हू मुराद ऐं सोडल वारनि वटि आहे, उन्हनि खे लिकाए वेठा आहिनि। हू सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि पखेड़े छॾींदो। इन ॻाल्हि ते शाहनवाज़ ॾाढो ख़ुशि हूंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न वारा इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो परेशान हूंदा ऐं हू ईअं चवंदा त असां इहो कॾहिं बि न सोचियो हो त सोडल ऐं मुराद कूंज खे अगवा कंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।